अस्सलाम वालेकुम। जीअं त हे पोलियो मुहिम 13 तारीख़ ते स्टार्ट थी रही आहे ऐं उन में मां पंहिंजे डिस्ट्रिक्ट कश्मीर जी आवाम ऐं ख़ुसूसन पंहिंजे PS6 तंगवानी तालुके जी आवाम खे गुज़ारिश कयां थो त पंहिंजे पंहिंजे इलाइक़े में जिथे पोलियो टीम्स अचनि 5 सालनि जे ॿार जेको बि नंढो आहे उनखे इहो फुड़ा पीआरिणा आहिनि। मां भरपूर अपील कयां थो बाशऊर आवाम खे जेका तंगवानी जी आहे इंश्योर करनि त हू पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा कतरा पीआरे हिन मोज़ी मर्ज़ खां बचाइनि। सॼी उमिरि जो ई मर्ज़ हूंदो आहे ऐं न पीआरण सां इहो मसइलो वधंदो रहंदो। असां चाहियूं था, सिंध गवर्नमेंट चाहे थी त हिन मर्ज़ खां असां ख़ात्मो कयूं, छाकाणि जो हीउ मर्ज़ काफ़ी थोरी जायुनि ते रही चुको आहे। पाकिस्तान हिकिड़ो अहिड़ो मुल्क आहे जिथे अञा ताईं पोलियो जी ख़ात्मो न थियो आहे। असांजी हेल्थ डिपार्टमेंट, असांजो वज़ीर आला साहब हिन में पंहिंजो पर्सनल इंट्रस्ट वठी पाण पोलियो मुहिम जो आगाज़ बि कंदा ऐं मां बि उन जे लाइ तव्हांखे गुज़ारिश कयां थो त हिन ॿारनि पंहिंजनि खे फुड़ा पीआरे उन्हनि खे हिन मोज़ी मर्ज़ खां बचायो।